थोरो टाइम सां गॾु आउं ऐं ग़ुलाम सिंह ख्वाजा ऐं असां पंहिंजे अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं सिजावल ज़िले जे हवाले खां। हीउ ज़िलो गुज़िरियल 6 महीना पहिरीं नोटिफाई करे ठाहियो वियो आहे ऐं अॼु खां 6 महीना पहिरीं ताईं ठटे ज़िले जो हिसो हो। हिन ज़िले में केतिरा ई शाइर, केतिरा अदीब, महक़क़ ऐं सियासतदान पैदा थिया आहिनि ऐं हिन ज़िले तारीख़ी हैसियत जे हवाले खां तमामु अहम सम्झो वञे थो। अचो त असां पंहिंजे अॼोके प्रोग्राम में ॾिसूं था त हिन ज़िले में जे माण्हुनि खे 6 महीना गुज़री वञण जे बावजूदु कहिड़े क़िस्म जो रिलीफ ऐं फ़ाइदो पए थो आहे। जी असां मौजूदु सिजावल शहर में जेको हाणे ज़िले जो जी हैसियत माणे चुको आहे। असां सां गॾु आहिनि सिजावल जा शहरी, जिन खां पुछूं था त 6 महीना गुज़रण खां पोइ हुननि खे कहिड़ो फ़ाइदो थियो आहे। जी साईं, तव्हां ॿुधायो त जेको सिजावल खे जेका ज़िले जी हैसियत मिली आहे उन में केतिरियूं ऑफिस शिफ्ट थियूं आहिनि, तव्हांखे फ़ाइदो थियो आहे कोन थियो आहे? साईं, मुंहिंजा सिंध टीवी जी वॾी महिरबानी, जेको सदाईं जेको सो अवामी मसइलनि खे उजागर कयो आहे। ऐं अॼु अवां सिजावल जी ॻाल्हि था करियो। सिजावल ज़िलो थियण सां हिते जी आवाम खे तमामु घणी ख़ुशी थी आहे। नओं इंफ्रास्ट्रक्चर आहे, उन में टाइम ज़रूरु लॻे थो, पर जेतिरो टाइम लॻो आहे ओतिरो न लॻणु खपे। हिते काफ़ी सारी शयूं आहिनि जिन जी खोट आहे। जीअं DC ऑफिस त हिते क़ाइमु थी वई आहे। DC साहिबु त असां वटि वेहे थो, पर उन DC ऑफिस जा मुख़्तलिफ़ ब्लॉक आहिनि, उन में काफ़ी शयूं आहिनि जेके उन्हनि छटे खां जेके शिफ्ट करे हिते सुजाल आंदियूं आहिनि। काफ़ी फाइल आहिनि जिन में खोट आहे, छो जो फ़ोटो कापी जे बुनियाद ते उतां सॼा कागज़ ते आंदा विया आहिनि। जीअं मिसाल तौरु लेसननि जो मसइलो आहे त लेसन जेकॾहिं माण्हू हुते DC ऑफिस में एंट्री करणु वञे थो त उन मां 15 लेसननि जा जेकॾहिं एंट्री मिले थी त 4 लेसननि जी एंट्री नथी मिले। पोइ 4 लेसन वारनि माण्हुनि खे वरी ठठे रुणो थो पए। जीअं लेसन्स जेके कंप्यूटर थींदा पिया उन्हनि जो बि नादरा सिस्टम अञा हिते कोन आयो आहे ऐं ईअं काफ़ी शयुनि जी खोट आहे। ज़िले थियण खां पोइ हिते अमन अमान जी सूरत हाल जेका आहे सो अॻूणे जे भेट में तमामु घणी ख़राबु आहे। DPO साहिबु जेको हुन ते मुक़ररु कयो वियो आहे, फिदा हुसैन मसूद साहिबु, उहो अॻे बि हिन ज़िले में रही चुको आहे। उन अॻे बि हिते जेको सो अमन अमान क़ाइमु करायो आहे, पर हिन वक़्त लाइ छो या त हुनजी टीम सुस्त आहे या छा चकर आहे जो हींअर जेको आहे सो अमन अमान ते घटि में घटि SP साहिबु जेको सो अमल न कराए सघियो आहे। असीं सुजावल जा शहरी फिदा हुसैन मसूद मां चङाई जी उमेद रखूं था। इंशाअल्लाह ताला ख़ुदा जेको आहे सो हुननि खे हिमत ॾींदो ऐं ॾोहनि ते बि ज़ाब्तो ईंदो। ॿिया बि काफ़ी सारा मसइला आहिनि, अलाह साईं ठीकु कंदो इंशाअल्लाह। हिन ज़िले जा मसइला सिंध जे ॿियनि शहरनि वांगुरु साॻी नोए ते मसइला आहिनि, पर छाकाणि त सिजावल खे ज़िले जो दर्जो मिलण खां पोइ हितां जा शहरी पुरुमीद हुआ त ला क़ानूनियत, गंद किचिरो, सिहत ऐं एजुकेशन जहिड़ियूं सहूलियतुनि जी सहूलियत मिलणु खपे, उहे न मिली सघियूं आहिनि। असां सां हिते शहर में ॿिया बि कुझु माण्हू मौजूदु आहिनि, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं। जी साईं, तव्हां ॿुधाइजो त सिजावल जे शहर जा कहिड़ा मसइला आहिनि, ख़ासि तौर ते ज़िले जो दर्जो मिलण खां पोइ शहर जे माण्हुनि खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे? बेसिकली सिजावल जेको ज़िलो थियो आहे इहो अवीद मुदर साहिबु 1 जनवरी ते चयो त इहो सिजावल वारनि खे नओं तोहफ़ो आहे ईद जो जनवरी ताईं। उनखां पोइ सिजावल में असां वटि कंडीशन थी आहे ज़िलो त मतिलबु अवेद साहिबु हिकिड़ो अनाउंस कराए छॾियो हो। उनखां पोइ 7-8 महीना थिया आहिनि। असां वटि जेके ज़िले जा चवंदा 36 मतिलबु खाता आहिनि जेके असां वटि वर्किंग में हिते सिर्फ़ु 2 पिया कमु कनि, हिकिड़ो DC ऐं प्लस SP। जेको DC जो कमु करे पियो, ठीकु आहे, अञा त चवंदा जेको मंज़ूरु थिया आहिनि पैसा 6-7 अरब रुपया, उहे पैसा अञा मतिलबु पेंडिंग पिया आहिनि। इन हवाले सां अञा DC बि कारकर्दगी कोन्हे जी पैसा जो उन पोइ उन इशू खे बाद में ॾिठो। SP जे हवाले सां क्राइम जेको असांजे शहर में मतिलबु वधियो आहे ज़िले थियण खां हींअर रिसेंटली 19 गाॾियूं मतिलबु 20 खनि गाॾियूं मतिलबु सिजावल मां CNG पंपनि तां रोडनि तां ऐं माना बिल्कुलु शहर जे विच मां खयूं आहिनि। बेसिकली जेको SP साहिबु आहे, असीं SP साहिब सां मीटिंग थी त SP साहिबु त चए थो असां चयो तव्हां त बदीन ऐं हैदराबाद जा जॾहिं ज़िले मतिलबु हुआ तॾहिं बि असां सिजावल में क्राइम कोन हूंदो। अॼु तव्हां सिजावल में ठाहियो ऐं असां वटि ज़ुल्म जी जेकी सो इंतिहा आहे। असीं शराब, चर्स वग़ैरह हाणे इन्हनि ॻाल्हियुनि जे तव्हां माना विथड्रा करे विया आहियूं। सिर्फ़ु गाॾियूं ऐं माण्हू जो प्रोटेक्शन ऐं लॉ एंड ऑर्डर ते ॻाल्हायूं था। असीं चवंदा ॿियूं ॻाल्हियूं परे हले,
माण्हू अॻु में चवंदा हुआ हिन ॻाल्हियुनि ते ॻाल्हायो, असीं हिन ॻाल्हियुनि खे छॾियूं था, असीं चवंदा अमन अमान जो मसइलो मतिलबु एतिरो संगीन थी वियो आहे असांजे शहर जो जंहिंजो तसवर कोन्हे। उहे माण्हू ईअं खुलम खुला हलनि पिया। एसएचओ साहिबु एतिरो नाहिल माण्हू आहे जंहिंजी का हद कोन्हे आई। उनखे चवंदा चवंदो यार असां वटि नफ़री कोन्हे, असां 132 जेके आहिनि सो सॼे ज़िले में, असां वटि सिजाल ज़िले में 132 आहिनि पुलिस वारा। बाबा जंहिंजे करे 132 पुलिस वारा आहिनि त इहो कमु अव्हां जो असांजो कमु कोन्हे। उहो चवंदा गाॾी असां वटि 2 आहिनि, हिकिड़ी DSP गाॾी असीं हाणे खणी आहियूं, असां वटि को माण्हू कोन्हे आई। DSP साहिबु आहे उहो मतिलबु हुनजी का कारकरदगी कोन्हे। विसरो साहिबु जेके आम मसइला आहिनि उन्हनि माण्हुनि खे उहो खणनि पिया, जेके वॾो क्राइम आहे उन्हनि खे कंहिं क़िस्म जो सिस्टम उन लाइ करण लाइ तयारु कोन्हे। असीं अवेद मुज़र साहिब सां जीअं इहो ज़ुलो करायो असीं हुनखे रिक्वेस्ट कंदासीं। हुनजो प्रोग्राम बि रिसेंटली को लॻो पियो अचनि चार ते। महिरबानी करे हिन ज़िले खे मतिलबु जीअं तव्हां करायो त हाणे हुन में तव्हां उहे चीज़ूं असांखे प्रोवाइड त करे ॾियो, न त पोइ असांखे अहिड़े ज़िले जी कहिड़ी ज़रूरत आहे। अॼु बि असीं जेको कमु करियूं था उहो असीं ठटे था वञूं। लाइसेंस जेके हथियारनि जा जेके रजिस्टर थियनि पिया उन लाइ बि असांखे मतिलबु ठटे थो वञिणो पए। उहो बि सुझाव में कोन्हे। जेको डोमिसाइल PRC जा मामला आहिनि उहे बि ठटे में आहिनि। जेकॾहिं करे हर चीज़ूं असांजूं ठटे सां वाॻी हलाइनि त पोइ अव्हां ज़िलो कहे असांखे सिर्फ़ु हिकिड़े नालनि में सिजावल ज़िलो कयो आहे। असांखे हुन चीज़ जो को फ़ाइदो थियो हुजे मुंहिंजे ज़ाती ऑब्ज़र्वेशन में मतिलबु मूंखे 5% को फ़ाइदो कोन लॻो जेको असांजे ज़ाती। सिर्फ़ु असीं एतिरी में ख़ुशी आहियूं त सिजावल असांजो ज़िलो थियो आहे, दड़ो असांजी मतिलबु UC थियो आहे हिते टाउन कमेटी ऐं चोर जमाली। बाक़ी इन हवाले सां असीं अवेद मुज़र साहिब खे इहे रिक्वेस्ट कंदासीं, कामिली शाह साहिब खे रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे SP साहिबु जेको फिदाउद्दीन मस्तोई आहे हिनखे महिरबानी करे जे इंट्रेस्ट असांजे ज़िले मां न आहे त हिनखे हटायो वञे, इन जी जॻह ते के ॿिए SP खे रखियो वञे जेको मतिलबु कम जी प्रोग्रेस करे। इन हवाले त DC साहिबु मतिलबु चए पियो उन बि ॻाल्हि आहे वधीक असीं रिक्वेस्ट कंदासीं हिननि खे त महिरबानी करे इन हवाले सां मतिलबु को अहिड़ो एक्शन वठनि जेको सिजावल अवाम में जेको पीपल्स पार्टी खे मतिलबु सिजावल माण्हू मोटंदा आहिनि सिर्फ़ु उन जे बदिले में असांखे हाणे मतिलबु माण्हुनि जूं गाॾियूं बि फुरिजनि ऐं शहर जे ॾींहुं ॾींहुं शहर जे विच मां उहे गाॾियूं फुरिजनि पियूं। जी नाज़रीन, सिजावल खे ज़िले जी हैसियत मिलण खां पोइ सिजावल जे खाते में सवे मसइला आया आहिनि ऐं असां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि MQM जा अॻवान। उनखां पुछूं था त हू छा ॿुधाइनि था। साईं तव्हां ॿुधायो त पंहिंजो सिजावल खे ज़िले जो दर्जो मिलण खां पोइ कहिड़े क़िस्म जा मसइला साम्हूं आया आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सुजावल ज़िले थियण सां असांखे पहिरीं ॾाढी ख़ुशी थी। हिते असां जशन कया, नचियासीं, टुपियासीं, असां सम्झो असांखे वॾो फ़ाइदो थियो। बहरहाल ज़िले थियण खां पोइ असांजी इंतिहाई उहा हालत बहितर खां बहितर पर ख़राब खां ख़राब थी वई आहे। असीं चाहियूं था त ख़ुदा रा पहिरीं ॻाल्हि त हिते हिकिड़ी ॻाल्हि त एतिरो शहर में गंद आहे जंहिंजी का साफ़ सुथराई कोन्हे। 1 करोड़ 80 लख रुपया बजट जी TMO जी उहा का ख़बर कोन्हे। चंद पसंदि जा माण्हू आहिनि जिन खे 10-20 हज़ार रुपया ॾेई ख़ुशि करे छॾींदा आहिनि। TMO ईंदो आहे हर हिकु मंथ, हिकिड़े महीने में हिकिड़ो ॾींहुं पघार खणंदो आहे, पैसा कराईंदो हलियो वेंदो। न को शहर खां साफ़ सुथराई, न गटर न ॿियो का शहर में साफ़ सुथराई कोन्हे। एतिरो नाहिल ऑफिसर असांखे हिन ज़िले में ॾिना विया आहिनि जंहिंमें न त असीं पाण खे सेफ सम्झूं था। ॾींहं ॾिसिजो इहे ऑफिसर तव्हांखे केरु ॾिना आहिनि? इहे असांखे बिस्मिल्लाह रहमान रहीम असांखे पीपल्स पार्टी जी बदौलत मिलिया आहिनि जिन असांखे इहे ख़ुशी ऐं असांखे वॾी ताक़त सां चवंदो बाबा ज़िलो ठहियो, असीं नचूं टुपियासीं। पर अॼु असांजा बि माण्हू वीचारा परे परे खां अचनि था, ज़लील साॻी थींदी पिया, ख़्वार थींदो पिया। न असांखे हेल्थ जी सहूलियत आहे। कल्ह बि हिते 2 माण्हू आया विया आहिनि जिन खे माई खे कुतो खाई वियो आहे। तिलका हॉस्पिटल में विया आहिनि, उहो चवंदो आहे असां सुयूं ई कोन्हे। पोइ अहिड़े डिस्ट्रिक्ट थियण मां फ़ाइदो कहिड़ो? इन खां असीं ईअं ई सही हुआसीं। ख़ुदा रहा असीं वज़ीर आज़म खां, वज़ीर आला खां ऐं गवर्नर साहिब खां इहो रिक्वेस्ट कयूं था त ख़ुदा रा हिन शहर ते नज़र विधी वञे। पुराणो शहर आहे, क़दीमी शहर आहे, हिन ते नज़र विधी वञे। असांजे हिते मुआशी ज़िंदगी तमामु बदहाली आहे। गटर वहनि पिया, असांजे घरनि में पाणी गटरनि जा बीठा आहिनि। इहे TMO अहिड़ा रखिया विया आहिनि जंहिंजी DCO साहिबु माटकरो वेठो आहे। DCO साहिब जो कमु आहे त घटि में घटि TMO खे मीटिंग करे बाबा शहर जी साफ़ सुथराई 1 करोड़ 80 लख रुपया केॾां न वञनि, कंहिंखे ॾियो था, केॾां ख़र्चु करियो था। बसि इन लाइ रिक्वेस्ट कंदुसि त असांखे शहर में बदमंदी तमामु घणी आहे। को बि इज़तदार इज़त कंहिंजी महफ़ूज़ कोन्हे। ॾींहं ॾिठे जो गाॾी बीठी आहे, गाॾी खजो पई वञे। राति जो कंहिंजी इज़त महफ़ूज़ कोन्हे, कंहिंजो माल सॻो कोन्हे। जेकॾहिं जागूं नथा त चोर घर में घिड़ियो अचनि। इन लाइ असां रिक्वेस्ट कयूं था पूरे जेका बि असांजी कैबिनेट आहे रिक्वेस्ट कयूं था बराए महिरबानी त जेके बि असांजा ऑफिसर आहिनि उहे असांजा ईमानदार ऑफिसर रखियो वञनि जीअं असांजी इज़त महफ़ूज़ रहे, असां उन्हनि खे ख़ुशहाली ज़िंदगी गुज़ारियूं। जेतोणीकि सिजावल जे शहरनि जा खोड़ सारा तहफ़ुज़ात आहिनि ऐं जेके ऑफिसर मुक़ररु कया विया आहिनि उन्हनि जे हवाले खां खोड़ सारा इल्ज़ाम हया विया आहिनि। असां सां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपल पार्टी जा अॻवान हाजी मोहसिन। जी हाजी साहिबु, तव्हां ॿुधायो त जीअं साईं चयो त समूरा अमलदार पीपल पार्टी मुक़ररु कया आहिनि, को कमु कोन थियो आहे ऐं TMA जी बजट जेका आहे उहा गाइब थी वञे ऐं ऑन ग्राउंड कमु नज़र नथो अचे। तव्हां छा चवंदा?
बिस्मिल्लाह रहमान रहीम। गुलाम हसन साहब तव्हांजी वॾी महिरबानी। ही तमामु अहम मसइले ते तव्हां पंहिंजे शहरनि जा ऐं पार्टी जे या सियासी दोस्तनि जा मौक़िफ़ वरितो आहे। असल में ॻाल्हि इहो आहे त सिजावल शहर मसइलनि जे हवाले सां पहिरीं त ॻाल्हि इहा आहे त सभु दोस्त शहर जा माण्हू, पूरे सिजावल ज़िले जा माण्हू, ख़ुसूसन पूरे ज़िले सां लाॻापियल मुख़्तलिफ़ तइलकनि खां, चइनी तइलकनि जा, ख़ासि करे जेके ग़रीब माण्हू आहिनि, ॾोरां इलाइक़नि जा माण्हू आहिनि, उन्हनि जा मसाइलनि ते ज़िले सिजावल थियण खां तमामु ख़ुशि आहिनि। ऐं इहो अलाह साईं जा अहसान आहिनि। इहो पीपल्स पार्टी खे क्रेडिट आहे। ख़ुसूसन मुंहिंजे चेयरमैन साहिबु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, असफ अली ज़रदारी साहिबु ऐं अवैस मुज़फ़र साहिब जी इहो काविशूं आहिनि जेको हिते जे अवाम जे मसइलनि जे हलनि जे लाइ सिजावल खे ज़िले जो दर्जो ॾियनि। हाणे तव्हां ख़बर आहे त जॾहिं का नई शइ जुड़े थी त उन्हनि में मसइला बि थियनि था, वसाइलनि जी बि घुर्ब थिए थी ऐं फौरी तौर ते इहे जेके हंगामी बुनियादनि ते जेको थी सघियो आहे। तव्हां ॾिठो त सिजावल डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर थियण खां पोइ, ज़िले थियण खां पोइ डिप्टी कमिश्नर साहिब जी ऑफिस हिते मौजूदु आहे, असिस्टेंट कमिश्नर साहिब जी ऑफिस मौजूदु आहे ऐं इरीगेशन जो जेको आहे से उहो बि हिते मौजूदु आहे, SSP डिस्ट्रिक्ट जो उहो बि मौजूदु आहे। हा, इहा ॿी ॻाल्हि आहे त गवर्नमेंट वसाइल या जेको फंड्स, इहो तक़रीबन असांजे अवैस मुज़फ़र साहिबु सिजावल ज़िले जे जॾहिं हिते जशन थियो, इफ़्तिताह थियो त 1.5 अरब रुपए जी बजट सिजावल जे तरक़ी फलाह ऐं बहबूद जे लाइ मुख़्तसिस कई वई। हाणे उहो यकीनन इंशाअल्लाह ताला उहे सभु शयूं ईंदा, उहे पैसा मंज़ूर थिया आहिनि। उहो जॾहिं थींदो त सिजावल हिकु शानदार शहर, बल्कि आउं सम्झां थो त सिंध में हिकिड़ो मिसाली ज़िलो बणिबो। बाक़ी जेके बुनियादी TM जी बजट लाइ छा चवंदा? बुनियादी मसइला आउं सम्झां थो TM जे बजट ते त सिर्फ़ु ही TM छो, जीअं मकानी इदारा जुड़िया आहिनि। आउं त इहा चवां पियो त प्रीवियस गवर्नमेंट में मुंहिंजी, छाकाणि जो आउं पार्टी जो बुनियादी रुकन आहियां, पीपल्स पार्टी जी प्रीवियस गवर्नमेंट में बि जेतिरा बि TMs मुक़ररु थिया आहिनि उहे सिफ़ारिशनि जे बुनियादनि ते थिया आहिनि। ऐं इन ॻाल्हि जो इक़रार थो करियां ऐं इन ॻाल्हि खे बिल्कुलु कंडेम थो करियां त जेतिरी बजट आई आहे TM जी, उहा जेके हाणे अमलदार जेके सिजावल में मुक़ररु थिया आहिनि उहे सभु सिफ़ारिशी आहिनि। यकीनन ऐं छाकाणि जो इहा आउं सम्झां थो जेकॾहिं आउं इहा ग़लति बयानी कंदुसि त आउं पंहिंजी पार्टी सां वेसाघाती कंदुसि। छाकाणि ही मुंहिंजी पार्टी जेका शहीदनि जी पार्टी आहे, ही शहीद क़ाइद अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जी पार्टी आहे, ही मुंहिंजी शहीद न्याणी बेनज़ीर भुट्टो साहिबा जी पार्टी आहे, हे मुंहिंजे नौजवान चेयरमैन साहिबु बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्टी आहे। तंहिंजे करे यकीनन उन जे इन पार्टी जे लाइ सच ॻाल्हाइणु घुरिजे, हक़ ॻाल्हाइणु घुरिजे, छाकाणि जो असल ॻाल्हि मसइलो अवाम जो ऐं जेतिरी बजट TM खे इन सिजावल TM खे आई आहे उहा यूटिलाइज़ न थी आहे, न तइलके जे लाइ। इन ॻाल्हि जो इक़रार थो करियां ऐं पंहिंजे सिंध जे चीफ मिनिस्टर साहिब जिन खे गुज़ारिश थो करियां त जेका बजट मंज़ूर थी थिए उहा प्रॉपर शहर जे फलाह ऐं बहबूद जे लाइ, तरक़ी ऐं तवजे लाइ थियणु घुरिजे। जी नाज़रीन, जी तव्हां ॿुधो त पाकिस्तान पीपल पार्टी जे अॻुवान मोहसिन सिंधी ॿुधायो त सिजावल ज़िले में जेतिरा बि अमलदार मुक़ररु थिया आहिनि उहे सिफ़ारिशी आहिनि ऐं छाकाणि त हीअ पार्टी पॉलिसी आहे ऐं इन जे करे उनजी मुक़ररी जेका आहे उहा बि सिफ़ारिश थी थियल आहे। असां सां गॾु मौजूदु आहिनि शहरी इत्तेहाद जा अॻुवान। असीं साईं जन खां पुछूं था कहिड़ा मसइला हल थिया आहिनि सिजावल ज़िले खे दर्जो मिलण खां पोइ। जीअं तव्हां ॿुधायो त सिजावल ज़िले खे दर्जो त मिलियो आहे, पर मसइला कहिड़े नमूने थिया आहिनि? साईं, सिजावल ज़िलो त थी चुको आहे पर अमली जेको कमु थिए उहो न हुअण जे बराबरि, इवन एतिरे क़दुरु जो ज़िले जी कंहिं बि क़िस्म जी ऑफिस हिते क़ाइमु न थी आहे। सिर्फ़ु DC साहिबु अची वेठो आहे, उनजे अंदरि कंहिं बि क़िस्म जे ॿियूं जेके डिपार्टमेंट आहिनि उन्हनि जो अञा ताईं को पतो ई न आहे। उनखां सवाइ शहर में एतिरी त इंक्रोचमेंट आहे, शहर में हद दख़लियूं आहिनि, शहर जे तइलीमी इदारनि ते कब्ज़ा आहिनि, शहर जे वाटर सप्लाइनि ते कब्ज़ा आहिनि। उनखां अलावा शहर में सफ़ाई न हुअण जे बराबरि आहे। TMO हिकिड़ो मनपसंदि सिफ़ारिशी माण्हू वेठो आहे जिन वटि तक़रीबन ॿुधो नी त 2-3 तइलकनि जूं चार्जूं आहिनि, जेको हिते अचण लाइ तयारु न आहे, सिर्फ़ु फ़ोनुनि ते कमु पियो हलाए ऐं उहे पंहिंजा कूड़ा बिल ठाहे करोड़ रुपए जा बजट हड़प करण लाइ वेठो आहे, जंहिं ते कंहिं बि क़िस्म जी का बि कार्रवाई न पई कई वञे। उनखां अलावा असांजे शहर में बदअमनी
इंतहा दर्जे जी आहे। इवन हूअं त राति जो पर हाणे ॾींहं ॾिठे शहर में माण्हुनि जो हलण महल थी वियो आहे। असांजे शहर जे चङनि भलनि जूं सरे आम पंहिंजे घरनि जे अॻियां जेके गाॾियूं बीठल आहिनि, अॻे त मोटर साइकिलनि जा चोरियूं हूंदियूं, हाणे कारुनि जूं पंहिंजे घर जे अॻियां गाॾी बीहारे बि नथो सघिजे, एतिरी बदमनी वधी वई आहे जो SP हिते मुक़ररु थियो आहे। पर मुंहिंजे ख़्याल में असां शहरीता द्वारा मुसलसल 2 महीननि खां उन्हनि खे लेटर बि ॾिना आहिनि जेको असां सां मुलाक़ात करण लाइ तयारु न आहे, हिते ऑफिस में वेहण लाइ तयारु न आहे। त असां अहिड़ा हुकुमराननि खां, वज़ीर आला सिंध खां इहा गुज़ारिश कयूं था त जहिड़े तरीक़े सां तव्हां ज़िलो क़ाइमु कयो आहे ओड़े तरीक़े सां हितां जे सुजावल ज़िले में जेके बाला ऑफिसर्स क़ाइमु थिया आहिनि उन्हनि खे हिते विहाइण जे लाइ पाबंद बनायो वञे ऐं उन सां गॾु हिते जा जेके तरक़ियाती कम आहिनि उन जे तरफ़ वधि खां वधि ख़्यालु कयो वञे। ईअं न जो सिफ़ारिशी ऑफिसर मुक़ररु करे उहे पंहिंजा पेट भरीनि ऐं हितां जा मिसकिन माण्हू उन ई हाल में हुजनि जीअं अॻे ई ज़िले खां अॻु में ई हिते हद दर्जे जी बदमनी कब्ज़ा हर लिहाज़ खां हिते जो माहौल ख़राबु आहे। इन करे जे लाइ वधि खां वधि तवजह ॾिनी वञे। सजावल जे शहरनि खे खोड़ सारा तहफ़्ज़ात आहिनि ऐं सजावल जे शहरनि चवण इहा आहे त ज़िले जो दर्जो थियण खां पोइ बि हितां जे माण्हुनि जा मसइला हल न थी सघिया आहिनि। प्रोग्राम जारी आहे, वठूं था हिते हिकिड़ो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु आऊं गुलाम सिंह ख्वाजा ऐं प्रोग्राम जे बक़ाया हिसे में असां सां गॾु आहिनि शिराज़ी ग्रुप जा अॻवान MPA एजाज शिराज़ी। साईं खे पुछंदासीं सजावल ज़िलो जेको ठहियो आहे उन खां पोइ सजावल ज़िले जे माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो थियो आहे ऐं माण्हू अञा ताईं कहिड़े क़िस्म जे मुश्किलातुनि में। साईं तव्हां ॿुधायो त जेको हीउ तव्हां छाकाणि त सजावल ज़िले जी मुखालफ़त कई हुई ऐं हिन वक़्तु 3.5 अरब रुपया जी बजट सिंध गवर्नमेंट मंज़ूर कई आहे, पर उन खां बावजूदि माण्हू अञा ताईं ठटे अचनि पिया ऐं माण्हुनि जा मसइला हल कोन थिया आहिनि। तव्हां कीअं था ॾिसो सरकार? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अर्ज़ु इहा आहे त ठटो ज़िलो ऐं सजावल ज़िलो हमेशह असांजा ॿिन्ही पासे घर आहिनि। ठटे में बि घर आहे, सजावल पासे बि असांजो घर आहे। असांजो त ॿई माना अखियूं ॿई माण्हू खे मिठियूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी अखि मिठी कोन हूंदी आहे। त यकीन सम्झो उन फ़ाइदा बि आहिनि ऐं हीअ त ख़ासि करे जेको हींअर हिन वक़्तु जो कयो वियो सो त सिर्फ़ु शिराज़ीन जे ताक़त टोड़ण लाइ करे त शिराज़ीन खे ताक़त घटि करियूं। मतिलबु इलेक्शन लोकल पार्टी ते हिकिड़े पासां शिराज़ी ज़्यादा सीटूं खणी वञनि, हिकिड़े पासां घटि खणनि, इन ई लिहाज़ खां उन्हनि इहो कयो। ऐं कुझु ज़ोरी ज़बरदस्ती माण्हुनि खे आंदऊं पार्टीअ में, किन खे जेलनि में हणी, कंहिंजूं अखियूं ॿधी, किन खे कराची हवाले कयूं, CID पुलिस जे हवाले कयूं, किन खे हैदराबाद जे हवाले कयूं, किन इन जे करे माण्हू आंदो। ऐं जेके माण्हू विया आहिनि उहे बि यकीन था सम्झो एॾा परेशान आहिनि त असां हीउ ज़ुल्म पाण सां कयो छो आहे, छो असीं वियासीं, केतिरा माण्हू वापसि अची असांखे परचाऊं पाए। पर असीं हिन वक़्तु नथा कुझु चई सघूं माण्हुनि जे बारे में, वक़्तु ॿुधाईंदासीं ऐं अलाह कंदो जॾहिं वक़्तु ईंदो तॾहिं इनशा अल्लाह ताला इहे वापसि वरी शिराज़ी ॾांहुं वापसि मोटी ईंदा। सजावल ज़िले में 6 महीना गुज़री विया आहिनि। 3.5 अरब रुपया तव्हां ॾिसो था, तव्हां बि त भठो रियासत हक़ हुयो, सॼो ज़िलो हलो था त कहिड़ो कमु थियो आहे। इहे पुराणियूं स्कीमूं शिराज़िन वारियूं जेके ज़िले नाज़िम साईं शफ़क़त जूं हुयूं अञा उहे बि हलनि, पुराणियूं जेके ॻोठ जे दंग ताईं पहुचाइणियूं हुयूं उहे बि हलनि। हिननि 115 अरब रुपया हिकिड़े साल में ठटे मां पेमेंट कई आहे, ठटे हाईवे डिवीज़न मां 115 करोड़ रुपया, 115 करोड़ ठटे मां। पर तव्हां ॾिसो कमु को थियो आहे सरज़मीन ते। सुजाल सां बि इहो हाल आहे। इहे 3.5 अरब रुगो मुंहिंजे सम्झ में कागज़नि में हलिया वेंदा, कागज़नि में। ऐं हालात अहिड़ी हींअर थी वई आहे, ठटो ज़िलो ईअं त यकीन सम्झो त शिकारपुर खां वधी वियो आहे अमन अमान जे मसइले में। अॻे पाण चवंदा हुआसीं शिकारपुर सिंध में ॾुखियो में ज़िलो थी वियो आहे, पर ठटो ज़िलो हींअर उन खां वधी वियो आहे। हिकिड़े महीने में सजावल मां 60 सूज़गियूं पूरी वियूं आहिनि, हिकिड़े महीने में 8-10 शेज़ोरूं, 2 टेला, हिकिड़ो तेल जो, हिकिड़ो लोह जो, 8-10 ट्रैक्टर, 2-3 ट्रैक्टर टालियूं, मतिलबु त वरी ॿिए ॾांहुं भुंग सूज़गी जो 2.5 लख 3 लख भुंग गाॾीअ जो। को धनी कोन्हे थाणे जेको वञे थो त पुलिस ॿुधण लाइ तयारु कोन्हे। वञी माण्हू घरनि में वञी गाॾियूं झलीनि था,
वञनि था थाणे ते भाउ हुन लाइ को वठण को माण्हू ॿुधण बि तयारु कोन्हे। इहो आहे हाल। इहो तव्हां अर्ज़ु कंदुसि वस वारनि खे जेके असांजा वॾा आहिनि, साईं कामिली शाह आहे, आसफ़ ज़रदारी साहिबु सदर साहिबु जेको अॻे हो, उनखे अर्ज़ु कंदुसि बाबा महिरबानी करियो कुझु ठटे पासे ध्यानु ॾियो। ठटे सां बि उहो ई असरु आहे। ॾींहं जो ठटे शहर में घुरो त ॾींहं जो मोटर टीटी वारा बीठा आहिनि, फुरियो माण्हू खां वापारी खां ॿ टे लख फुरियो हलिया वञनि ग़रीबनि खां। हिन दौर में त 5-4 साल इहो धंधो हलियो आहे, 6 साल थिया आहिनि जेके। ॿियो त ॿ नंबरी कमु, हुन जी ज़मीन सरवी आहे, हुनजे मथां 2 नंबरी खातो रखी अबा ॾे एतिरा पैसा या प्लाट, माण्हुनि जा घर ठहिया पिया आहिनि, माण्हुनि जा प्लाटनि ते कंपाउंडर ठहिया पिया आहिनि, हुननि ते बि कब्ज़ो ज़ोरी टप रखिया आहिनि। हाणे ॿुध वञे माण्हू वञनि केॾां। सो इहो अर्ज़ु कंदुसि आहे। तव्हां पाण ॾिसो पिया त ठटे जे भई 3.5 अरब जेके सजाल जा आया आहिनि, से बि त मुंहिंजे सम्झ में त इहे कागज़नि में हलिया वेंदा। इहे 115 करोड़ ठटे जा हलिया विया, हाईवे जा, कोस्टल हाईवे जा 25 करोड़ M&R में कराया विया, पर तव्हां वञो त हिकिड़ो रोड बि कोन ठहियो आहे। उहो जुदा आहे पंहिंजो डिवीज़न। M&R में 25 करोड़ कढिया विया, पर तव्हां सरज़मीन ते वञो, असां त हलूं था सॼो ज़िलो, कंहिंजी शादीअ में, कंहिंजे गमीअ में, कंहिंजे फ़ैसिले ते वञूं था उठनि में। छो त असांजो अलाह जे फज़ल सां हर देह में, यूनियन त परे, हर देह में अलाह जे फज़ल सां असांजा 5 दोस्त महिरबान रहनि था, 5 साथी रहनि था। वञूं था कंहिंजी शादीअ में, कंहिंजे गमीअ में, कंहिंजे फ़ैसिले ते, कंहिंजी सरज़मीन ते। सो इहो ई अर्ज़ु कंदुसि। जिते सजावल ज़िले जे माण्हुनि खे खोड़ सारा एतिराज़ात इतफ़ाक़ात आहिनि, उते शिराज़ी ॿारनि खे पिणु सजावल ज़िले जी नई जेका स्टेटस जो आहे उन ते खोड़ सारा एतिराज़ आहिनि। अचो ॾिसूं था त DCO सजावल साहिबु छा था चवनि। जी नाज़रीन, जीअं तव्हां ॾिठो त सजावल जे शहरीन सिंध TV खे पंहिंजा वीचार वंडिया ऐं ॿुधायो त 5 महीना गुज़री वञण जे बावजूदि हिते ऑफिसर्स आहिनि त हुन में स्टाफ कोन्हे। जेकॾहिं स्टाफ आहे त ऑफिसर खे ताला लॻल आहिनि। ऐं हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि सजावल जा डिप्टी कमिश्नर शौकत जोखियो साहिबु। साईं खां पुछूं था त हे जेको 6 महीना गुज़री विया आहिनि उन में माण्हुनि खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे। जिते तव्हां ॿुधायो त हीउ सजावल ज़िले जो विरहाङो थियो आहे, हुन खां पोइ ऑफिसूं केतिरियूं ऑफिस शिफ्ट थियूं आहिनि ऐं माण्हुनि खे कहिड़ो रिलीफ मिलियो आहे। बराबरि 6 महीननि जे पीरियड में अवाम खे जेका शइ मिलणी हुई उन में थोरी देरि थी आहे, लेट थी आहे। ऐं मूंखे 1 महीनो थियो आहे ऐं टेक ओवर कयो आहे, चार्ज वरिती आहे। उन खां पोइ असां जेके इलेक्शन जे प्रोसेस में गुज़रियासीं, मेन असांखे जेको चैलेंज हो उहो बल्दियाती इलेक्शन कराइणियूं हुयूं। उन जे सिलसिले में असां जेको इलेक्शन कमीशन जी ऑफिस ते असां इस्टेब्लिश कराईसीं। नादरा जो प्रॉब्लम हो, नादरा जो ऑफिस असां हिते शिफ्ट करायोसीं। उन खां पोइ जेके लाइसेंस जो इशू हुयो हिते वॾो, लाइसेंस वेपन जो, उहो रिकॉर्ड असां वटि शिफ्ट थी चुको आहे ठठा खां। डोमिसाइल ऐं PRC जा बि इशूज़ आहे, उहे बि असां वटि थी चुका आहिनि। ऐं डिस्ट्रिक्ट हेड्स सां असांजी मीटिंग्स हलनि पियूं। ठठे में उन जूं मेन ऑफिसिस उते आहिनि। असां काफ़ी ऑफिसिस हिते जेके आहिनि, जेके सरकारी दफ़्तर आहिनि, उहे असां वेकेट कराइनि ताकी एजुकेशन जो जेको आहे हेड ऑफिस उहा हिते शिफ्ट करायूं। हेल्थ जो DHO जे सिलसिले में असांजी इक़बाल दुरानी सेक्रेटरी साहिब सां असांजी मीटिंग बि थी आहे। कमिश्नर साहिब जन बि उन्हनि खे अप्रोच कयो आहे। इंशाल्लाह विदिन डे आर सो उहो बि DHO साहिब बि असांजो मुक़ररु थी वेंदो। ऐं प्लस वर्क्स एंड सर्विसिस जे शबीर मेमन साहिब खे बि चयो आहे, उहो बि पंहिंजी ऑफिस हिते शिफ्ट करे पियो। इंशाल्लाह हिन हफ़्ते में पूरियूं डिस्ट्रिक्ट ऑफिसिस जेके आहिनि उहे हिते शिफ्ट थी वेंदियूं। ऐं अवाम जे काफ़ी असां जेके आहिनि ग्रीवेंसिस जेके शिकायतूं हुयूं उन्हनि खे असां दूरि करण जी कोशिशि कई आहे। ऐं काफ़ी असां इंक्रोचमेंट जे सिलसिले में असां ॾाढी सुठी असांजी अॻु भराई आहे। इंशाल्लाह अवाम असांखे एप्रिशिएट कंदो। बल्दियात इलेक्शन में असांजो सुठो किरदारु रहियो। उन खां पोइ इंक्रोचमेंट असां हटाई आहे। डिस्ट्रिक्ट ऑफिसिस हिते शिफ्ट थियनि पियूं। इंशाल्लाह सिजावल जे अवाम खे हितां तमामु फैसिलिटीज़ मुहैया कयूं वेंदियूं। पीपल पार्टी मुखालिफ़ धुरियुनि जो चवणु आहे त डिप्टी कमिश्नर सिर्फ़ु जेको हस्बे जेके इक़्तिदार में दौर आहे उनजा कमु करे थो, ॿियनि जा कमु नथो करे।
ऐं कंहिं बि इंडिविजुअल माण्हूअ जो हिन वक़्त ताईं कमु न कोई मूं ॾे खणी आयो आहे। जेका बि आउं कयां पियो उहा कलेक्टिव सभिनी जे उन जे लाइ कमु कयां पियो। जेकॾहिं आउं सफ़ाई करायां पियो हिते त उहा कंहिं पीपल्स पार्टीअ जे या आउं पंहिंजे घर जे ॿाहिरां कोन करायां पियो। मेन रोड साफ़ थियनि पिया ऐं जेके मुखालफ़ीन आहिनि उन्हनि 20 साल जेकॾहिं हिते हुकूमत कई आहे त उन्हनि जा बि माण्हू आहिनि, उन्हनि जा माण्हू बि उन टीम जा हिसो आहिनि जिते सफ़ाइयूं थियनि पियूं ऐं सफ़ाइयूं सॼे शहर में थियनि पियूं ऐं पब्लिक पार्क जेको आहे उहो साफ़ु थिए पियो। इन में कंहिं बि इंडिविजुअल माण्हूअ जो कोई कमु न, कंहिंजो को खातो चेंज थियो आहे न कंहिंजी सफ़ाई थी आहे। जेकॾहिं पाणी वाटर सप्लाई जो असां ॾिनो आहे उहो बि सॼे अवाम खे ॾिनो आहे। कंहिं जो असां पाइप या नाली बंदि कोन कई आहे त हीअ मुखालफ़नि जा आहिनि या असांजे लाइ सभु साईं, असांजे लाइ सभई अवाम जेको आहे सिजावल डिस्ट्रिक्ट जो अवाम मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजा बचा आहिनि ऐं हुननि जी ख़िदमत कंदुसि। जी असां सां गॾु मौजूदु आहिनि पाकिस्तान पीपल पार्टी जा सीनियर अॻवान एजाज़ ख्वाजा साहब। साईं तव्हां ॿुधायो त पाकिस्तान पीपल पार्टी जेको हीउ नओं इंतिज़ामी ढांचो मंज़ूर थियो आहे ज़िले जे हवाले खां, उन पीपल पार्टी कहिड़ा एफर्ट आहिनि? त नए ज़िले जे लाइ फंड मंज़ूर थी विया आहिनि। ज़ाहिर आहे नओं ज़िलो आहे, उन इंफ्रास्ट्रक्चर तक में हो ई कोन ऐं इन करे सभु शयूं नयूं ठहिणियूं आहिनि ऐं आस्ते आस्ते उहो डिप्टी कमिश्नर साहिबु अची वियो आहे, SSP साहिबु अची वियो आहे ऐं ॿिया जेके सरकारी इदारा आहिनि ज़िले लेवल ते उन्हनि जे लाइ बि जेको सो बुनियादी जेको आहे उन्हनि जे अचण जो अमल शुरू आहे। सिर्फ़ु मसइलो ई आहे त इंफ्रास्ट्रक्चर आहे कोन्हे। उन्हनि ऑफिसरनि जे वेहण जे लाइ जायूं खपनि, गाॾियूं खपनि, वसाइल खपनि। उहे सिंध गवर्नमेंट जेको सो चवनि था काफ़ी पैसा जेके से मंज़ूरु करे छॾिया आहिनि, उहे इनशाला जून खां अॻु में जेको सो 3-4 महीननि जे अंदरि काफ़ी बहितर नमूने इंफ्रास्ट्रक्चर जेको आहे सो हुते मुयसरु थी वेंदो। ऐं सिजावल ज़िले जे माण्हुनि जी या हिन इलाइक़े जे माण्हुनि जी हिकिड़ी पुराणी ख़्वाहिश हुई ऐं सिजावल ज़िले जे माण्हुनि पाण खे ठटे सां इंतिज़ामी लिहाज़ खां अनईज़ी पिया सम्झो ऐं हाणे माण्हू पाण ईज़ी सम्झनि पिया जो DC ऑफिस वेझो, SP ऑफिस वेझो ऐं ॿिया जेके ज़िंदगी जा मसइला आहिनि उहे जेके से हिननि माण्हुनि खे 4-6 महीननि खां पोइ वॾियूं सहूलियतूं मुयसरु अची वेंदियूं ऐं फंड जेके दार मिलंदा, डेवलपमेंट दार थींदी, नौकरियूं दार मिलंदियूं। इन करे हीउ हिकिड़ो सिंध गवर्नमेंट जो सुठो फ़ैसिलो आहे ऐं उनखे जेको सो 100% जेका सा अवाम जी पज़ीराई हासिलु आहे ऐं इनशाला 2-3 सालनि में सिजावल ज़िलो पीपल्स पार्टीअ जे ऐं हुकूमत जे ऐं जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि जी कोशिशुनि सां मिसाली ज़िलो थी वेंदो इंशाअल्लाह ताला। जी नाज़रीन, सिजावल ज़िले जे हवाले खां जेतोणीकि सिजावल जे शहरनि खे अञा ताईं खोड़ सारा तहसाद आहिनि, ऑफिस शिफ्ट थियूं आहिनि, पर उते अञा ताईं फंड्स न हुजण जे करे को सेटअप न जुड़ी सघियो आहे। हिन ज़िले खे ठाहिण जे हवाले खां वॾो अहम किरदारु अदा कंदड़ पीपल पार्टी जो पुराणो अॻूणो MLA ऐं हाणोको ज़िले सदर असां सां गॾु आहे। साईं खां पुछंदासीं त साईं कहिड़ा एफर्ट वरिता आहिनि। साईं हीउ जेको नओं इंतिज़ामी ढांचो ठहियो आहे उनखे 6 महीना गुज़री विया आहिनि, अञा ताईं तव्हांजे ख़्याल में त कहिड़ी खोट आहे, कहिड़ा मसइला आहिनि जो माण्हुनि खे ठटे वञणो थो पए? महिरबानी ग़ुलाम साहब, ऐं तव्हांजी जो हिते एतिरा सारा बेशुमार मसाइल आहिनि उन्हनि खे तव्हांजे चैनल जे ज़रिए आवाम ताईं पहुचाइण लाइ तव्हां एॾी सारी जाखोड़ करो पिया। असां हीउ ज़िलो माण्हुनि जी डिमांड आहे, पुराणी डिमांड हुई सिजावल जो ज़िलो त हीउ अलॻि ज़िलो ठहिणु खपे। उहो ज़िलो जेको सो पीपल्स पार्टी तोहफ़े तौरु सिजावल खे ॾिनो आहे। वाक़ई ऐं क़बूल थो करां तमामु घणा हिते मसाइल आहिनि, कीअं त ज़िले जूं ऑफिसूं सवाइ डिप्टी कमिश्नर ऐं SSP जे ऑफिस खां सवाइ का बि हिते अञा कोन अची सघी आहे। उन जा खोड़ सारा मसइला आहिनि। उहे इहे आहिनि त हिते ऑफिसूं अॻी ऑलरेडी हुयूं ई कोन, रेज़िडेंस हिते आहे ई कोन। इन करे हे ई इस्टेब्लिश करण लाइ पंहिंजो पाण खे SP ऐं DC ऑफिसूं पाण मुरादो उनजो अरेंज कनि पिया, ठहिनि पियूं ऐं उहे मुस्तक़िल हिते वेहनि पिया। तंहिंखां पोइ असांखे हिते प्रॉब्लम्स इहे बि आहिनि त हिते पुलिस जी नफ़री जेका आहे सा सॼे ज़िले में सिजावल में सिर्फ़ु 111 ॼणा आहिनि ऐं इन करे हिते खोड़ सारा जेके से रोड लॻनि था, रस्ता लॻनि था, समूंडी पटी बि लॻे थी। इन करे काफ़ी मसाइल पैदा थिया आहिनि। पर असां कोशिशि कई आहे त असां स्पेशली ॿियनि ज़िलनि खां नफ़री वठी सिजावल ज़िले खे ॾियारायूं, जंहिं लाइ असांजी हायर अथॉरिटी सां ख़ासि तौर ते सैयद अवैस मुज़फ़र साहिब सां ऐं चीफ मिनिस्टर साहिब सां कल्ह 2-3 ॾींहंनि जे अंदरि के ॻाल्हियूं थियूं आहिनि। उन मुताबिक़ इनशाला असांखे मोबाइलूं पुलिस जूं वैनूं कोन हुयूं, उन्हनि जी खोट हुई, उन्हनि मां 4 मिलियूं आहिनि ऐं ॿियूं 6
वाइदो थियो आहे त 2 या 3 ॾींहंनि में तव्हांखे ॾियारायूं था ऐं 200 सिपाही उहे बि जेके से स्पेशली ॿियनि ज़िलनि खां हिते जेके से मोकिलीनि था ऐं 1000 सिपाहियुनि जी नई भर्ती सिजावर ज़िले जी जॻह थींदी। ज़ाहिर आहे तव्हां पाण सम्झो त ज़माने जा माण्हू आहियो त फाइनेंस डिपार्टमेंट जी मंज़ूरी खपे, उन जे लाइ SNE मंज़ूर खपे, उहे सभु प्रॉब्लम्स आहिनि जेके कल्ह अवैस मुज़फ़र साहिबु हायर अथॉरिटी सां चीफ सेक्रेटरी सां ऐं पंहिंजो PND वारनि सां फाइनेंस वारनि सां मीटिंगूं कयूं आहिनि। इंशाल्लाह मूंखे तवक़ा आहे त महीने ॾेढ जे अंदरि इहो टोटल ढांचो जेको ज़िले जो आहे जंहिंमें हेल्थ आहे, एडुकेशन आहे, वर्क्स आहे या ॿिया जेके बि आहिनि उहे सभई ऑफिसूं हुते क़ाइमु थींदियूं ऐं सिजावर ज़िले लाइ स्पेशली 1.5 अरब रुपया मंज़ूर थिया आहिनि जेके बि आउं सम्झां थो इंशाअल्लाह ताला फौरन ॾींहंनि जे अंदरि रिलीज़ थींदा ऐं उन मां हिते जो डेवलपमेंट कमु आहे ख़ासि तौर ते सिजावर जे लाइ ब्यूटिफिकेशन जो जेको पॉलिसी ऐं प्रोग्राम आहे उनखे अमली जामो पहिरायो वेंदो। थो करियां असांजो कमु आहे ऐं पीपुल्स पार्टी जो माण्हुनि जूं तवक़ात हद खां ज़्यादा आहिनि पीपुल्स पार्टी में त उन जे दौर हुकूमत में उन्हनि खे रोज़गार मिले, उन जे दौर हुकूमत में अमन अमान प्रायोरिटी ते हुजणु खपे। उन में कुझु प्रॉब्लम्स असांखे सिजावर ज़िले में पैदा थिया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला मूं कल्ह बि SSP साहिब सां मीटिंग कई, अॼु DC साहिब सां मीटिंग कई आहे ऐं अवैस मुज़फ़र साहिब सां राति मूं मीटिंग कई। ख़ुदा कंदो इहो जेको हिननि माण्हुनि खे राति जो जंहिंजूं निंडूं हराम आहिनि ऐं उहो तकलीफ़ मां गुज़रनि था उहो इंशाअल्लाह ताला अमन अमान जो गहिवारो थींदो। सिजावर ज़िलो जीअं कंहिं दौर में अॻे हुयो उन तरीक़े सां थींदो। ऐं ॿिन्ही ज़िले जे ऑफिसरनि खां असां पब्लिक बि असां बि ऐं सम्झां थो मुतमन आहियूं, वेल रेपुटेड ॿई ऑफिसर आहिनि पर उन्हनि वटि ईअं खणी चइजे फोर्स कोन्हे या उहे वसाइल कोन्हनि जेके इंशाअल्लाह उन्हनि खे हफ़्ते खनि जे अंदरि मुहैया थींदा ऐं रिज़ल्ट इंशाअल्लाह आवाम खे बहितर मिलंदी। अच्छा, कुझु माण्हुनि जो एतिराज़ आहे ज़िलो न थियणु खपे, तव्हां यादि हूंदो त उन जे बारे में तव्हां छा ख़्यालु आहे? साईं हुननि खे त अञा बि एतिराज़ात आहिनि त सिजावर ज़िलो जेको सो के माण्हू सम्झंदा आहे असांजो जागीर आहे। सिजावर ज़िलो न को कंहिंजो जागीर आहे न को ॿियो, आवाम जो जेको बि रद्द अमल हुजे उनखे जेको सो क़बूल करणु खपे। असांजी इहा ॻाल्हि कोन्हे को ठटे ज़िले खां असांखे तकलीफ़ हुई, न को ठटो बि असांजो पंहिंजो आहे, तारीख़ी ज़िलो आहे। असां किथे इहा ॻाल्हि कोन था चाहियूं, न उनजी हैसियत ख़तमु थींदी न सिजावर जी हैसियत ख़तमु थींदी। माण्हुनि जा हिकिड़ो फैसिलिटीज़ थींदियूं, माण्हुनि खे सहूलियतूं मिलंदियूं। हींअर जेकॾहिं 2.5 अरब रुपया क़बूल मंज़ूर थिया आहिनि, करोड़ अरब रुपया ठटे लाइ, 1.5 अरब रुपया हिन पासे जे लाइ, त उहो जेको असांखे हिकिड़ो मख़सूस तरीक़े सां 1.5 अरब हिन ज़िले खे बिल्कुलु पूरो मिलंदो। हूअं गॾियल ज़िले में जेकॾहिं का बि शइ थी आहे त उहा टोटली 1.5 अरब थी आहे, पर हाणे त माशाअल्लाह 2 ज़िलनि सां असांखे 2.5 अरब जी बजट मिलंदी। असांखे ॿिया बि सर्विसिस नौकिरियुनि जे सिलसिले में फ़ाइदो थींदो। पर ॿी ख़ासि ॻाल्हि आहे बने जो माण्हू जेकॾहिं ठटे वञे उहो जेकॾहिं पंहिंजो मसइलो सिजावर मां हल कराए थो त वधीक बहितरु आहे। ऐं इंशाअल्लाह ताला मुंहिंजी चीफ मिनिस्टर साहिब सां ॻाल्हि थी आहे ऐं ठटे ज़िले में बि असां 3 तहलका नवां वधीक ठाराईंदासीं ऐं सिजावर ज़िले में बि असां 2 तहलका, हिकिड़ो चोर जमाली ऐं दड़ो, उहो बि अनक़रीब इंशाअल्लाह ताला हिते सिजावर शहर में हिकिड़ो फरवरी जे आख़िर में या मार्च जे शुरूआति में हिकिड़ो वॾे में वॾो आम मेड़ाको कंदासीं सिजावर जे ब्यूटिफिकेशन, अमन अमान ॿियनि मसइलनि ते, जंहिंमें वज़ीर आला सिंध अवैस मुज़फ़र साहिब ऐं ॿिया ईंदा हिते आवाम खे ख़िताब कंदा ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां ॾिसंदो त हिते जा रोड रस्ता जेके बि आहिनि उन्हनि खे जेको सो बहितर नमूने सां उहे ऐलान बि कराईंदासीं ऐं इहे तहलका जेके तिन जो बि इंशाअल्लाह चीफ मिनिस्टर उन जलसे आम में ऐलान कंदो। ठटे में असां जिर्क खे तारीख़ी तहलको, तारीख़ी शहर आहे, क़ाइद अज़म जे ॼमण जॻह आहे, असां जिर्क खे बि जेको सो तहलके जो दर्जो ॾियारींदासीं। असां इंशाअल्लाह ताला बंबोर खे बि जेको तारीख़ी माग आहे उनखे बि तहलके जो दर्जो ॾियारींदासीं। जी नाज़रीन, जी तव्हां ॾिठो त सिजावर जे शहरीन सिजावर जे ज़िले थियण खां पोइ जे हवाले खां पंहिंजा वीचार वंडिया। उन खां अलावा डिप्टी कमिश्नर सिजावर ऐं ॿिया अमलदार उन्हनि ॿुधायो त सिजावर जे दर्जे थियण खां पोइ फंड मिलण जे करे सिजावर में के तरक़ियाती कम ऐं का नई डेवलपमेंट न थी सघी आहे। सिजावर जे माण्हुनि जो ख़्यालु आहे त सियासी माण्हुनि जी अदम तवजी ऐं लातहलकी जे करे सिजावर शहर गंद जे वर चढ़ियल आहे। ला कानूनियत जेका आहे उहा तमामु घणी आहे। अॻे हिते मोटरसाइकिल चोरी थींदा हुआ, हाणे कारूं वॾियूं गाॾियूं चोरी थी थियूं वञनि।
हितां जे माण्हुनि जी घुर आहे त सिंध हुकूमत सिजावल ज़िले ते ख़ासि तवजा ॾे ऐं फंड एलोकेट कया वञनि त जीअं त डेवलपमेंट जा कम थी सघनि।